डिप्टी असेंबली में जी दोस्तों जी असां सां गॾु फंक्शनल मुस्लिम लीग जे डिप्टी जनरल सेक्रेटरी सिंध जे एडवोकेट वकार हुसैन जट मौजूदु आहे ऐं जेको अॼु एहतजाज GDA जे सॾ ते जेको एहतजाज जी काल हुई उन ते जेके दोस्त अॼु असांजा हिते मौजूदु आहिनि एडवोकेट वकार हुसैन जट फंक्शनल मुस्लिम लीग सिंध जे डिप्टी जनरल सेक्रेटरी सां ॻाल्हाईंदासीं अॼु असां आला हज़रत पीर साईं पागारा जिन जे हुकम तहत मुसलसल जद्दोजहद में आहियूं हिननि कैनालनि जे ख़िलाफ़। तव्हां ॾिठो हूंदो त 8 जुलाई ते प्रेसिडेंट हाउस में जीअं हिन मंसूबे जो बाज़ाब्ता आगाज़ कयो वियो त जुलाई जे महीने खां वठी अगस्त महीने में असां बाज़ाब्ता तौर ते डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरनि खां वठी ऐं जलसनि जलूसनि ऐं रैलियुनि जी शिकल में पीर पागारे जे पीर साईं सरदार जे हुकम साईं सदुद्दीन शाह जे हुकम मुताबिक़ मुसलसल तारीख़ में आहियूं ऐं जेसिताणी इन मंसूबे खे इन सिंध दुश्मन मंसूबे खे इन इंसान दुश्मन मंसूबे खे इन हैवान ऐं जानवर दुश्मन मंसूबे खे वापसि नथो वरितो वञे ओसिताणी असां इंशाअल्लाह अज़ीज़ पंहिंजे आला क़यादत जे हुकम मुताबिक़ मुसलसल जद्दोजहद में रहंदासीं। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो ऐं साथियो पीर पागारे सिंध जी वाहदानियत ते सिंध जी हक़ूक़ ते सिंध जे हक़ूक़ जी बालादस्ती ते कॾहिं बि सौदेबाज़ी न कई आहे न थियण ॾिनी आहे ऐं सिंध जे हक़ूक़ ते सिंध जी वाहदानियत ते जेकॾहिं को बि धाड़े हणण जी कोशिशि कई आहे कंहिं बि डाको डाका हणण जी कोशिशि कई आहे त उन खे पीर पागारे ऐं संदन अक़ीदतमंदनि हमेशह जेको आहे उहो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो आहे। हींअर बि असां मुसलसल जद्दोजहद में आहियूं। अॼु बि पूरी सिंध में GDA जा उहिदेदार ज़िम्मेदार आहिनि पूरी सिंध में सरापा एहतजाज आहिनि ऐं जेसिताणी असां तव्हां दोस्तनि जी तवसत सां इहो ॿुधाइण था चाहियूं त हाणे रूलिंग पार्टी पीपल्स पार्टी जेका इन मंसूबे जी बुनियादी फाउंडर मेंबर आहे उहा हाणे अवाम जो रद्द अमल ॾिसी करे अवाम जी कावड़ ॾिसी करे पंहिंजी कुर्सी बचाइण जे करे अॼु माण्हुनि खे लॉलीपॉप ॾिए पई। अॼु जेको आहे सिंध असेंबली मां जेके बयान जारी पिया कनि कूड़ा कूड़ा ऐं कूड़े जा पुट उहो सम्झी वञनि त हुननि जे पीउ हुननि जे फादर आसिफ अली ज़रदारी 8 जुलाई ते इन मंसूबे ते बाज़ाब्ता तौर ते सही करे उन जा मिट्स असां वटि मौजूदु आहिनि जेके असां मीडिया में तशहीर कई आहे उन मिट्स ते बाक़ाइदा आसिफ अली ज़रदारी जी सिग्नेचर आहे त अॼु पोइ ही सिंध जा बेज़मीर सियासतदान ईअं छो पिया चवनि त इहो मंसूबो असां न ठहण ॾींदासीं। इहे हिन मंसूबे में बाज़ाब्ता तौर ते कानूनी तौर ते शामिल आहिनि ऐं असां इन मंसूबे जे हामियुनि ते बि लानत विझूं था ऐं असां जेसिताणी इहो मंसूबो वापसि नथो वरितो वञे तेसिताणी असां पंहिंजी कानूनी जद्दोजहद पंहिंजी क़ाइद आला हज़रत पीर साईं पागारा जिन जे हुकम तहत जारी ऐं सारी रखंदासीं। मुंहिंजो चवणु आहे तव्हां दोस्तनि जी तवसत सां त सिंधू जी तारीख़ हज़ारों साल पुराणी तारीख़ आहे। सिंधू जी जेका वहदानियत आहे हू 3200 किलोमीटर हलण खां पोइ बि पंहिंजी शनाख़्त नथो वञाए। सिंधू आहे सिंधू शुरूअ खां वठी 3000 किलोमीटर हलण खां पोइ बि छोड़ करण वक़्तु बि सिंधू संडराए थो। असां इन जी वहदानियत ते इन जे तशस्सुस ते पीर पागारे जा फॉलोअर्स कॾहिं बि कंप्रोमाइज़ न कंदासीं ऐं न ई इन ते धाड़ो हणण ॾींदासीं। जेसिताणी पीर पागारे जो हिकिड़ो बि हुर ऐं संदन अक़ीदतमंद ज़िंदा आहिनि सिंध ऐं सिंधूअ ते कंहिंखे बि धाड़े हणण जी इंशाअल्लाह सूरत पैदा कोन थींदी। बाक़ी रही ॻाल्हि बरसे इक़्तिदार पार्टी जी उन्हनि खे सिर्फ़ पैसो खपे उन्हनि खे सिर्फ़ इक़्तिदार खपे चोर डाकू ऐं फार्म 47 जी पैदावार आहिनि उन्हनि वटि हक़ीक़ी ताक़त अवामी ताक़त आहे ई कोन। तव्हां ॾिसो त अॼु जेकॾहिं हिननि वटि ताक़त हुजे हा
त ही अवाम जा पातर ॾिसी अवाम जो कावर ॾिसी अॼु इहे अवाम खे कूड़ा लॉलीपॉप न ॾियनि हा असां हिननि कूड़नि डटनि ते कोन ईंदासीं जेसि ताणी हिननि जी इहा ठाहियल रथा वापसि नथी वरिती वञे तेसि ताणी असांजी जदोजहद जारी रहंदी। वकील जी वकील हाँ मुख्तसर सर तव्हांजा ॿुधाईंदो 6 महीना पहिरियां पीर साहब सां गॾु इहा जॾहिं में ॻाल्हि कई त हिननि हुकूमत वरिती आहे सिंध खपाए असां हिते ई आहियूं पर उहो बि प्रेस क्लब में कम मां थोरो हींअर तव्हां ॾिसो शागिर्द मज़दूर वकील ऑफिसर या ग़रीब हुजे के बि हुजे सभु इन एहतजाज में शामिल थी चुका आहिनि ऐं इन्शा अल्लाह ताला असां कॾहिं बि इहो मनसूबो कामयाब थियणु न ॾींदासूं। असां इहो जीअं त होटमोट सिंधी चयो त मरसूं मरसूं सिंध न ॾिसूं असां बि इहो चऊं था भरसूं मरसूं सिंधू सॼा न ॾिसूं ऐं कॾहिं बि इहो असां करणु न ॾींदासूं। असांजी आला क़यादत पघारो मुसलसल असांखे रास्ते में रखियो हुजे ऐं असां हर शहर में हर ॻोठ में आवाज़ उथारियूं पिया इनशा अल्लाह को ॾींहुं परे कोन्हे जॾहिं इहो मनसूबो रद्द